नाज़िन वारिस ॾिनो माछी जे यूसी बूसण में 8 प्राइमरी स्कूल गुज़रियल केतिरे ई अरसे खां बंदि पियल आहिनि, जे सबबि शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। उन हवाले सां ॾिसूं था मोहम्मद बख्श बोज़दार जी हीअ रिपोर्ट। वारस ॾिनो माछी वेझो यूसी बोसण में 8 प्राइमरी स्कूलनि खे ताला लॻियल। तालीम खाते जी नाअहली सबबि यूसी बोसण में केतिरनि ई वरहनि खां 8 प्राइमरी स्कूल बग़ैर मास्तर जे बंदि पियल। हज़ारनि जी तादाद में मासूम ॿारनि जी मुस्तक़बिल दाव ते लॻल। बॉयज़ प्राइमरी स्कूल करीम बख्श भंड, बॉयज़ प्राइमरी स्कूल शरबत खान बोज़दार, बॉयज़ प्राइमरी स्कूल मीरसन बोज़दार, गर्ल्स प्राइमरी स्कूल वसायो भुट्टो समेत 8 स्कूल गुज़रियल केतिरनि ई वरहनि खां बंदि पियल। ॻोठाणनि जो चवणु आहे त टीओ रतोदिरो ऐं डीओ लाड़काणो जे ऑफिसनि जा चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं, पर तालके ऐं ज़िले ऑफिसरनि हिक बि ॿुधण लाइ तयारु न आहिनि। उन मौक़े ते ॻोठाणनि मेरान टीवी सां ॻाल्हाईंदे भाऊ असांजे स्कूल में 4थों साल आहे मास्तर न आहे। असांजो आला ऑफिसरनि खे इहो इतला आहे त असांखे मास्तर ॾियो वञे। असांजा ॿार माल चाढ़ण ते मजबूर आहिनि। असांजे ॻोठ में अॼु शरबत खान बोज़दार जे ॻोठ में 4 साल खां वठी स्कूल बंदि आहे। आला अख़्तियारनि खां अपील थो कजे त असांखे मास्तर मुक़ररु करे। ज़रूरत जी ॻाल्हि उहा आहे त हिक यूसीअ में 8 खां वधीक प्राइमरी स्कूल बंदि पियल आहिनि। मुसलसल एहतजाजनि बावजूदि बि कोई नोटिस वठण लाइ तयारु न आहे। ॻोठाणनि तालीम जे वज़ीर खां मुतालबो कयो त बंदि पियल स्कूलनि में उस्ताद मुक़ररु करे मासूम ॿारनि जी मुस्तक़बिल तबाह थियण खां बचाई वञे। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद बख्श बोज़दार, मेरान टीवी न्यूज़, वारस ॾिनो माछी।